ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। खां ख़बर शामिल कंदासीं। जमियत तुलबा इस्लाम यूनिट दाद लग़ारी जे ज़ेर एहतमाम जमियत तुलबा इस्लाम पाकिस्तान जे थींदड़ 3 साला मुआवनत जे इफ़्तिताही तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें जमियत तुलबा इस्लाम सूबे सिंध जे डिप्टी कन्वीनर मोहतरम जनाब वक़ार अहमद भुट्टो, यूसी दाद लग़ारी जे चेयरमैन इज़्ज़त माब कारी बशीर अहमद लग़ारी, जमियत उलमा इस्लाम यूनिट दाद लग़ारी जे नाज़िम अमूमी हज़रत मौलाना मुहम्मद अवैस लग़ारी, हज़रत मौलाना अली अकबर लग़ारी, हज़रत मौलाना अली अख्तर लग़ारी साहब, जमियत तुलबा इस्लाम ज़िले घोटकी के कन्वीनर मोहतरम जनाब मोहम्मद आकिब चन्ना, ज़िले डिप्टी कन्वीनर मोहतरम जनाब मीर सैफुर रहमान लग़ारी ॿियनि अॻवाननि शिरकत कई। तक़रीब में मेहमान ख़ास जनाब कारी बशीर अहमद लग़ारी साहब ऐं जमियत तुलबा इस्लाम सूबे सिंध जे डिप्टी कन्वीनर मोहतरम जनाब वक़ार अहमद भुट्टो शुरका सां ख़िताब कंदे चयो त नौजवान ई हमेशह माज़ीअ में सुनहरी तारीख़ लिखंदा आहिनि। नौजवाननि जी तरबियत जे मथां मुल्क ऐं क़ौम जी सरबुलंदी जो दारोमदार आहे। जमियत तुलबा इस्लाम बिला तफ़रीक़ इंसानियत जे ख़िदमत जे अज़म सां अमली मैदान में आहे। अॻवाननि मज़ीद ख़िताब कंदे चयो त मुल्क जा नवां अग़वियार जी तहज़ीब खे अपनाइण में फ़ख्रु महसूसु करण लॻा आहिनि। नौजवान मुल्क ऐं नज़रियाती सरहदूं ग़ैर महफ़ूज़ आहिनि। उन्हनि समूरनि हालातुनि जे पेश नज़र जमियत तुलबा इस्लाम पाकिस्तान कोशिश में मसरूफ़ अमल आहे ऐं अल्लाह पाक जी मदद सां जमियत तुलबा इस्लाम पंहिंजी मंज़िल